अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। बुलबुल शाह करीम में कोरोना वायरस जी नई लहर खे रोकण लाइ सिंध हुकूमत जे हुकुम बैदि डिप्टी कमिश्नर टनू मोहम्मद खान जी हिदायत बुलबुल शाह करीम भरिसां बाईपास रोड ते कोरोना वैक्सीन कैंप क़ाइमु कई वई। कैंप जी निगरानी असिस्टेंट कमिश्नर बुलबुल शाह करीम करे रहिया आहिनि। डॉक्टरनि जूं टीमूं मुसाफ़िर गाॾियुनि खे रोके हर हिकु माण्हू जा कोरोना वैक्सीन कार्ड चेक करे रहियूं आहिनि। वैक्सीन जो सिलसिलो हलंदड़ आहे। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर अब्दुल गफ़ार शेख चयो त कोरोना वायरस खां बचण लाइ वैक्सीन ज़रूरी आहे ऐं एहतियातन मास्क ऐं सैनिटाइज़र जो इस्तेमालु कयो वञे। हिन चयो त कोरोना जे हिकु ॿी लहर जो अंदेशो आहे, जंहिं करे अवाम खे आगाही बि ॾियूं पिया ऐं कैंप हिकु हफ़्ते ताईं जारी रहंदी। सेवण में लाल शहबाज़ ट्रस्ट तरफ़ां सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें मच कचहरी ऐं महफ़िल मौसीक़ी जो शानदार प्रोग्राम कोठायो वियो। इन मौक़े ते पंहिंजी तहज़ीब ऐं सकाफ़त सां मुहबत जो इज़हार करण लाइ सिंधी टोपी अजरक पहिरें सेवण जे मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ सियासी, समाजी ऐं क़ौमी कारकुननि समेत सिविल सोसाइटी, वकील बिरादरी, सहाफ़ी बिरादरी, शहर जे मौजूद शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। सकाफ़ती महफ़िल में सिंध जे नाले वारे रागी सैयद वज़ीर अली शाह क़ौमी गीत ॻाए महफ़िल खे 4 चंद लॻाए छॾिया, जॾहिं त ॿिए तरफ़ महफ़िल में मौजूद माण्हुनि क़ौमी गीतनि ते रक़्स कंदे फ़नकार खे पिणु ख़ूब दाद ॾिनो। उडेरोलाल वेझो ॻोठ रशीद ख़ैबर जे रिवासी अब्दुल अज़ीज़ ख़ैबर पंहिंजी ज़मीन ते एहतिजाज कंदे दाईंदे इल्ज़ाम हया आहिनि त असांजे सरदार हाजी रसूल बख़्श ख़ैबर, अमीर बख़्श ख़ैबर ऐं ॿिया मुंहिंजे खाते वारी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं मूंखे मुसलसिल मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सरदार मुंहिंजे ज़रई ज़मीन पैसनि एवज़ पंहिंजी करणु चाहिनि था। बासरदरियूं मूंखे हिरासां कनि पियूं। हिन DIG हैदराबाद SSP मटियारी खां मुतालबो कंदे चयो त मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ बासर वॾेरनि ख़िलाफ़ जल्द केस दाख़िल करे मूंसां थींदड़ नाजाइज़ी जो अज़ालो कयो वञे। मटियारी में डिप्टी कमिश्नर सैयद मुर्तज़ा अली शाह जी सदारत में संदसि ऑफिस में एंटी इंक्रोचमेंट जे हवाले सां हिकु आला सतही गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणी में डिप्टी कमिश्नर टिनी मुतालिक़नि जे असिस्टेंट कमिश्नर खे हिदायत कई त एंटी इंक्रोचमेंट फोर्स ऐं पुलिस जी मदद सां गैरक़ानूनी अदावतुनि खे फौरी तौरु हटायो वञे। हिन वधीक चयो त जिन बि इलाइक़नि में गैरक़ानूनी तौर ते सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा करे उते गैरक़ानूनी अदावतूं कयूं वियूं आहिनि, उन्हनि खे सुप्रीम कोर्ट जे आर्डर तहत फौरी तौर ते मसमार करे रिपोर्ट रोज़ानुनि जे बुनियाद ते डिप्टी कमिश्नर मटियारी जी ऑफिस में जमा कराइनि। गॾिजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर अबुल आला भट्टी, असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल मजीद ज़ोराणी, असिस्टेंट कमिश्नर हाला नदीम खोखर ऐं ॿियनि शिरकत कई। जरवार में चाकर माइनर पुल 1 महीने खां टुटल हुअण सबबि यारू लुंड, खालदाबाद समेत सवें ॻोठनि जो रस्तो बंदि पियल। पुल तामीर न थियण ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। इन ई मौक़े ते शहरियुनि आकाश कुमार, तालिब भोजदार, नईम कुंबर ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पुल टुटल हुजण सबबि यारू लुंड, खालदाबाद समेत सवें ॻोठनि जो शहर सां राब्तो कटिजी वियो आहे। 1 महीने खां इलाइक़े वासी अज़ाब में आहिनि। इन्हनि मुतालबो कयो त पुल जी तामीर में नाक़िस मटीरियल इस्तेमालु कंदड़ ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं जल्द टुटल पुल तामीर कराए रस्तो बहाल करायो वञे। लाड़कण में असिस्टेंट कमिश्नर अहमद अली सुमरो तरफ़ां कार्रवाई करे वधीक अघ ते विकिरो थींदड़ भाण जो पहुतल ट्रालो हिन पंहिंजी निगरानी हेठि वठी ग़रीब हारियुनि ऐं आबादगारनि खे मुनासिब सरकारी अघ ते वापारियुनि ऐं दुकानदारनि हथां विकिरो करायो। इन मौक़े ते AC अहमद अली सुमरो जो चवणु हुयो त गुज़िरियल अंगारे ॾींहुं अवामी शिकायतुनि ते असां भाण जे वापारियुनि ऐं दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे संदनि जो भाण सां भरियल ट्रालो पंहिंजी तहवील में वरितो हुयोसीं। जी ट्राले में मौजूदु भाण खे उन्हनि वापारियुनि ऐं दुकानदारनि जी मौजूदगी में सरकारी अघ ते लाड़काणे समेत आसपास जे शहरनि सां वास्तो रखंदड़ हारियुनि ऐं आबादगारनि खे सरकारी रेट तहत विकिरो कराए रहिया आहियूं त जीअं भाण जो मार्केट ऐं ब्लैक ते विकिरो न थी सघे। इन मौक़े ते डिप्टी डायरेक्टर ज़राअत रियाज़ अहमद सुमरो, सईद अहमद तुनियो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। शाहपुर जानिया भरिसां कच्चे जे इलाइक़े सिंधू दरिया जे कप ते आबाद ॻोठ बजराणी लिगारी में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ गर्ल्स प्राइमरी स्कूल में कल्याण मीडिया ग्रुप जे सॾ ते सकाफ़ती ॾियारे जी मुनासिबत सां साइंसी ऐं सकाफ़ती मेलो लॻायो वियो। तक़रीब में सिंध एजुकेशन जे ऑफिसरनि ऐं इल्मी अदबी अॻवाननि, शागिर्दनि, ॻोठ जे उस्तादनि सकाफ़ती वेस वॻा पहिरें वॾी तइदाद में शिरकत कई। इन मौक़े ते सैयद तनवीर अब्बास शाह चयो त सिंध एजुकेशन जे ताउन सां हलंदड़ गर्ल्स स्कूल जे शागिर्दनि सकाफ़ती रंगनि खे उजागर करण सां गॾोगॾु तालीम ते बि तवजा ॾिनी आहे, जो प्राइमरी पढ़ंदड़ शागिर्दनि साइंस ऐं सकाफ़त मुतलिक़ पिणु तमामु बहितर स्टॉल लॻाया ऐं तक़रीरूं कयूं। नाज़रीन, हीअ अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो फेसबुक पेज ऐं YouTube चैनल डेली कल्याण।